सच्ची ॿुधाइजो शाहपुर में मोरे में हैदराबाद में कराची में किथे बि अल्लाह से रहम करे कंहिंजी न्याणी खे का तकलीफ़ अचे ऐं उनजो दोस्त हुजे उहो वरी शाहपुर में वञी चवे अदा फलाणे जे न्याणीअ खे हीअ तकलीफ़ आई उनजी चादर नऊज़ बिल्ला लही वई मिसाल त जंहिंजे न्याणीअ जे लाइ चवंदो उनखे ॾुख थींदो या ख़ुशी अलाए ॻाल्हायो कोन था कंहिंजी बि न्याणी अल्लाह रहम करे मसइलो छो शाहपुर में हमरा वियो शाहपुर में वञी जी अदा ख़बर नी फलाणे जी न्याणीअ सां ही मसइलो थियो हू फोन करे शर्म कोन थो अचे मुंहिंजी न्याणीअ सां मसइलो थियो तूं वरी शाहपुर में ॿुधाए तूं वरी मोरे में ॿुधाए अवा नबी करीम जी न्याणियुनि खे तकलीफ़ूं आयूं पर ही लाउड हयो वॾा उन ते नऊज़ बिल्ला चवनि त बीबियुनि जूं चादरूं लही वियो इहो अदब आहे या बेअदबी आहे ॻाल्हायो कोन था अलाए छा मूं सां गॾु ॻाल्हायो न छा इहो अदब आहे या बेअदबी आहे असीं त अदब वारी जमात असांजे ज़ुबान में उहे ताक़त ई मजाल न आहे जो असीं आल बेटनि जे नाले ईअं चऊं असीं जलनाऊं तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का आ गया चेहरे मुबारक पर पसीना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का इमामन जो काफिलो दिमिश्क खां मदीने दे पियो अचे 20 सफ़र जे तारीख़ ते करबला जे मैदान में आया इमामन जे जिस्मन के दफन करे छड़ियो मज़ारन जे मथा अलबेदा जे पिया चवन छा पिया चवन या मुहम्मदा ओ असांजा नाम हाणे असांजे मुल्क में माण्हू था चवनि या रसूल अल्लाह न चओ नबीअ खे सॾु न कयो वलीअनि खे सॾु न कयो त उन्हनि खे चओ त नबी साईं जूं न्याणियूं जॾहिं करबला जे मैदान में आयूं न उन टेम ते उन्हनि नबी करीम खे सॾु कया ऐं चयूं या मुहम्मद इमाम ज़ैनुल आबिदीन जी के शेर पढ़िया उन्हनि शेरनि खे ॾिसो उन्हनि शेरनि में बि आहे चए थो या रहमतल आलमी अदरिक नियाबती महबूस ऐते ज़ालिमी फिल्मो कभी वल मुज़दहम मां तव्हांखे हिकिड़ी क़ुरान जूं 4 आयतूं थो ॿुधायां उन्हनि 4 आयतुनि खे तव्हां चवंदोसीं इहे आयतूं केते फिट थियूं थियनि उहे सॼियूं आयतूं फिट थियूं थियनि इमाम हुसैन ते ॿुधायांव चओ त ॿुधायांव अल्लाह ताला फरमाया